अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जो रिव्यू कंदासीं। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड जी भी अपडेट ॾींदासीं। पोएं क़िस्त में तव्हां ॾिठो दोस्तो मंसूर खान ठाह कराए छॾियो। जी हाँ दोस्तो, ॿिन्ही धुरनि खे भाकुर पराई ऐं फ़ैसिलो इन ॻाल्हि ते फाइनल थियो त ककर पंहिंजी भेण जेको आहे मुराद वारनि खे ॾींदो ऐं पंहिंजी घरवारी खे वापसि वठी वेंदो। मंसूर खान बि राज़ी थी वियो, इहो ठाह थी वियो इते ऐं ॿई धुरियूं खीर खंड थी वापसि घर वियूं। ऐं तव्हां इहो ज़रूरु सोचे रहिया हूंदो यार, मुराद त मञी वियो, मञियो था, ककर कीअं पंहिंजी भेण माना दुश्मन जे हवाले करण जे लाइ सोचो। दोस्तो इहा कहाणी तव्हांखे मां ॿुधायां थो। ककर ॿ गेमा सोचे, ॿ फ़ाइदा सोचिया। ककर हिकिड़ो फ़ाइदो इहो सोचियो त भेण मुंहिंजी जे मथां दाग़ लॻी चुको आहे ऐं इहा जेको आहे न, पहिरियों मुंहिंजी इज़त कंदो हुउमि, लेकिन हाणे मुंहिंजी इज़त हिन विञाए छॾी आहे, इन खे ॾे दुश्मन जे मुंहं में, भली इन खे ख़बर पवे। ऐं ॿियो इहो सोचो ककर त बाबा जेको आहे मंसूर खान सुभाणे रिश्तो मोकिलींदो, इहा शइ मंसूर खान चवंदो मूंखे ॾियो, इन खां बहितर आहे त इन दुश्मननि खे ॾे, जीअं मंसूर खान जो अंदरि बि जले ऐं इहे मुराद वारनि खे बि ख़बर आहे त इहा मंसूर खान सां मुहबत कंदी आहे, उन्हनि जो बि अंदरि जले ऐं ॿई हिक ॿिए सां निभाइनि, असां पंहिंजो जेको आहे न कमु कढी वेंदासीं। अहिड़े हिसाब सां ककर इहो सोचे माना पंहिंजी भेण जे लाइ हा करे आयो। रिश्तो इहो जेको आहे न फ़ैसिलो मुमकिन थी वियो। हाणे मुराद पंहिंजी भेण ॾींदो गुल परे, बिल्कुलु हुननि खे ॾींदो, लेकिन मुराद वठंदो कंहिंजे लाइ, इहो जेको आहे खून जो रिश्तो। अली खान पाण पढ़बो या सोढल। दोस्तो तव्हां ॾिसजो तमामु जल्द मुराद मंसूर खान खे चवंदो इहो रिश्तो तूं वठि, असां नथा वठूं, तूं इन सां मुहबत कंदो आहे, हू तोसां मुहबत कंदी आहे, असांखे इहा ख़बर आहे, असां इन शइ खे नज़रअंदाज़ नथा करे सघूं। मक्खी खीर में चांहि में पई हुजे, उहा चांहि नथा पी सघूं, इहा शइ तूं वठि, असां क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु हूं।